ताजो हैदराबाद में नौजवान अंदाज के बेरहमाना कत्ल किया है। शदीद लफ्ज़ में अफगान पनाही लखन इस्तेदाद में कराची समेत लंदन वॾनि शहरनि में आबाद थियनि था, जंहिं सबबु सिंधी मईशत नमूने मां तबाह थी चुको आहे। सिंधियुनि खे इलाइक़नि तब्दील करण जी कोशिश कई वई हुई, जंहिंमें सिंध सरकार मुकमिल तौर सहूलियत काथे। गुज़िरियल 15 सालनि खां पीपल्स पार्टी सरकार अफ़गाननि ऐं गैर मुल्कियुनि खे शनाख्ती कार्ड, डोमिसाइल, वोट, मिल्कियत जो हक़ ऐं कारोबार जो मज़कूर ॾेई रही है। ख़ासि तौर ते कराचीअ में अफ़गान पनाहगीरनि कॉलोनी ऐं ॻोठ रेगुलराइज़ करे उनजी आम सां गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां अफ़गान पनाहगीर कराचीअ जे शराबकोट, अलासिफ स्क्वायर, मॉडल टाउन ऐं ख़ासि तौर ते ॿियनि सिंधी आबाद मुख्य शाइरान लॻो कारोबारी मर्कज़नि मथां मुसलह हरकतनि जी सूरत जेका ॻाल्हि क़ाबिल मज़म्मत आहे। सिंध पुलिस ऐं रेंजर्स मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी है। अफ़गानी पनाहगीर आम हथियार पनाहगीर सरेआम हथियार अफ़गानिस्तान जी ज़िंदा खणी पाकिस्तान पुलिस ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खे विरोध करे। हिन सूरत में वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस वठी चेन गिरफ़्तार करे अफ़गानिस्तान ऐं सिंध में समूरनि कारोबारी मर्कज़नि में मुसलह जोड़नि, जथनि ऐं मंशियात जे कारोबार खे ख़तमु कयो। खैबर पख्तूनख्वा जी ऐं ॿियनि सूबाउनि में रहंदड़ पख्तून ऐं ॿियनि क़ौम जे माण्हुनि जो को तासुब कोन्हे, पर हीअ सूरत हाल में पाकिस्तान जे सूबनि जे शहरनि खे में रोज़गार महबूब करण जो त करणु घुरिजे। असांजो सम्झूं था पाकिस्तान शहर सूबाई हुकूमतनि खे न करे ॿियनि सूबनि मां आयल माण्हुनि खे वोट मिल्कियत रद्द करणु, डोमिसाइल ऐं PRC असां ॿियनि क़ौमुनि बशूमूल नहीं हस्ती है थोड़ो तेज उधम कौन पे असां सम्झूं था त पाकिस्तान में शहरियत ॾियण जो इख्तियार सूबाई हुकूमत खे हुअणु घुरिजे। दोहरायूं था, शहरियत ॾियण जो पासपोर्ट पाकिस्तान जो गॾियल आहे समूरनि पाकिस्ताननि जो। शहरियत ॾियण जो इख्तियार सूबाई हुकूमतुनि खे हुअणु घुरिजे। उन करे ॿियनि सूबनि मां आयल माण्हुनि खे वोट, मिल्कियत ख़रीद करण ऐं डोमिसाइल ऐं PRC जो इख्तियार न हुअणु घुरिजे। असां ॿियनि क़ौमुनि बशमूल पख्तूननि जे क़ौमी क़यादतुनि खे वाज़ह करणु चाहियूं था त उहे सिंध जे इन्हनि जाइज़ मुतालबनि में सिंध सां गॾु बीहनि। असां समूरनि सिंध दोस्त पुरअमन सियासी ऐं क़ौमी कारकुननि खे जस ॾियूं था जिन हिननि ॾुखियुनि घड़ियुनि में पुरअमन एहतजाजनि ज़रिए सिंध जे हक़नि लाइ जिदोजहद कई ऐं पंहिंजे क़ौम खे पुरअमन करण में मस्बत किरदारु अदा कयो। अॼोको इजलास मुतफ़िक़ा राय सां घुर करे थो। 1 बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो। 2 अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि समूरनि गैर कानूनी परदेही पनाहगीरनि खे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलियो वञे। 3 मौसर कानून साज़ी वसीले पाकिस्तान जे ॿियनि सूबनि मां सिंध में रोज़गार लाइ आयल माण्हुनि खे डोमिसाइल, PRC, शनाख्ती कार्ड, मिल्कियत ख़रीद करण ऐं वोट जे हक़ खां महरूम कयो वञे। 4 कराची में अफ़गान पनाहगीरनि ऐं ॿियनि गैर कानूनी परॾेहनि जे कचनि आबादियुनि खे रेगुलराइज़ करण वारे सिंध असेंबली मां पास कयल बिल खे वापसि वरितो वञे।
5 आबादिन ऐं मेन शाहराउनि ते पुरतशद्दुद कार्रवाइनि ऐं हमलनि में मुलविस अफ़गाननि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो। 6 सॼे सिंध मां गिरफ़्तार कयल पुरअमन क़ौमी कारकुननि खे फौरन आज़ाद कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मथियनि मुतालबनि जे मंजता लाइ 21 अगस्त 2022 ते हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां जलसे आम कयो वेंदो। अॼोके इजलास में सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, GSN मुआज़ के चेयरमैन रियाज चांडियो, अवामी जमहूरी पार्टी के सदर लाल शाह, पोरत मज़ामत के सदर मकसूद शाह, जसकम अगवान अरबाब भील, GSN मुआज़ के सरबराह अब्दुल खालिक जुड़ेजे, GSN कौम परस्त कौमी पार्टी के सेक्रेटरी हाला रतड़, इंडिजिनस अलायंस के अगवान सैयद खुदारनो शाह, जसकम अगवान दीदार शाम, इंडस लायर फोरम के अगवान एडवोकेट आकिब राजपर, GSN मुआज़ सरवर सहतो के अगवान आदम उट, सिंधी अदबी संगत के अगवान नईम मलिक, सैयद जैन शाह, ताज जोयो, रोशन बुर्डो, हैदर शाहानी, नवाज भादाई, मीर मोहम्मद मंगरियो ऐं अयाज़ लतीफ़ पली जो शिरकत कई। महिरबानी। अच्छा आया साहब तव्हां ॿुधाईंदा त फिलहाल काकार वाक़े खां पोइ जेको वाक़िया पेश आया उनखे तव्हां सिंध जी क़ौम परस्त पार्टियूं कीअं था ॾिसो? हिकु त पुरमन जेके क़ौमी कारकुननि एहतजाज कया पिया त पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कयो, जीअं कराची में शरपसंद माण्हुनि जेके पुलिस ते हमलो कयो उन्हनि खे गिरफ़्तार न कयो। हिन वक़्तु बि जेको केतिरा ई कारकुन जेके आहिनि क़ौमी कारकुन गुम थियल आहिनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? अॼोके इजलास ख़ासि गौर ई हिन ॻाल्हि ते कयो आहे। वधीक मुंहिंजा दोस्त ॿुधाईंदा, मक्सी साहब, रियाज़ साहब, ज़ैन शाह साहब, जलाल शाह साहब, सब दोस्त ॿुधाईंदा। बुनियादी गौर इन ॻाल्हि ते कयो वियो आहे त सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे वतन में, ही 1000 साल वतन आहे, ही को 10, 15, 20 साल में कोन ठहियो आहे। असीं पाकिस्तान जे हिकु सूबे में रहूं था, पर उहो सूबो हिते जे रहवासियुनि जो हज़ारे सालनि जो तारीख़ी वतन आहे। उन में उन्हनि जी प्रोटेक्शन कोन कई वई, जेको अलकरम स्क्वायर ते थियो, जेको सोराब रोड ते थियो, जेको ॿियनि इलाइक़नि में थियो, सिंध जे कंहिं ज़िले में थियो आहे, कराची में थियो आहे, उहो बि असांजो ज़िलो आहे, हैदराबाद सखर, जिते बि बदअमनी थी आहे उनखे पुलिस खे रोकणो। बिलाल काका जे उन वाक़े वक़्तु पुलिस उते मौजूदु हुई, उन कुझु कोन कयो। तंहिंजे करे हिन सॼे वाक़े में पुलिस ऐं इंतिज़ामिया फेल थी वई आहे ऐं क़ौमी कारकुन अञा ताईं उन्हनि ते FIR पियूं कटिजनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो पियो वञे, उन्हनि खे जेलनि में मोकिलियो पियो वञे। जेके माण्हू पुरअमन एहतजाज कनि था उन्हनि खे जेलनि में थो मोकिलियो वञे, जेके वैनुनि ऐं बसुनि मां माण्हुनि खे लाहे उन्हनि जी बेइज़तियूं था कनि, न्याणियुनि सां बदतमीज़ियूं था कनि, उन्हनि सां हिकिड़ो दहशत वारो माहौल था पैदा कनि ऐं ॿियनि मुल्कनि जा झंडा झूलाइनि था। सिंध में का सियासी पार्टी पंहिंजो पार्टी जो झंडो खणंदी आहे त उनखां उहो झंडो लारायो वेंदो आहे, उन ते दबाव विधो वेंदो आहे, उनखे डिॼारियो वेंदो आहे त हीउ झंडो फलाणो छो खणो वेठा आहियो, हीउ ॿिए मुल्क जो झंडो खणे वेठा आहिनि। पाकिस्तान में को बि माण्हू भारत जो झंडो झूलाए थो, अफगानिस्तान जो झंडो झूलाए थो, उहो पाकिस्तान जे माण्हुनि ते हमले आवर आहे, उन मुल्क जी इंटेग्रिटी ते हमले आवर आहे, उहो सिंध जे माण्हुनि ते हमले आवर आहे। तंहिंजे करे इन मामले जी इन अॼोके इजलास में तमामु संजीदगी सां गौर कयो वियो आहे। सिंध खे पुरअमन रहण जी अपील कयूं था। असां सभिनी जी अपील इहा आहे त सिंध पुरअमन रहे, असांजो कंहिंसां को बि जहिड़ो कोन्हे जहिड़ो असां ते मुसलत कयो पियो वञे। असीं सभिनी खे पंहिंजो भाउ सम्झूं था। पाकिस्तान में जेके क़ौमूं तारीख़ी वतन रखनि थियूं पंहिंजनि सूबनि में, उन्हनि खे असीं पंहिंजो भाउ था रखूं, सम्झूं, उन्हनि सां पुरअमन रवैयो रहणु खपे। डॉक्टर साहब तव्हां ॾिसो, मां बुनियादी ॻाल्हि इहा चवणु चाहियां थो त सभिनी सिंधियुनि खे ऐं सिंध में रहंदड़ ॿिया जेके बि ज़ातियूं आहिनि, मुल्कनि जा माण्हू आहिनि, सूबनि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़हनशीन करे छॾणु खपे त सिंध जेको आहे सिंधियुनि जो तारीख़ी मादरे वतन आहे। उन वतन में इख़्तियार जेको बुनियादी उहो असां सिंधी माण्हुनि जो आहे। केरु रहंदो, कहिड़ी पोज़ीशन में रहंदो, कीअं रहंदो, इहो फ़ैसिलो असांखे करिणो आहे। ईअं न आहे त तव्हां आबादियूं वठी 10, 20, 25 लख माण्हू गॾु करे, बंदूकूं गॾु करे पोइ कंहिं इंडिजिनस नेशन खे मफ़लूज करणु, मफ़तूह करण लाइ तव्हां उन्हनि खां ग़लति फ़ैसिला करायो। हीअ जेका बि सूरत पैदा थी आहे बिलाल काका जे वाक़े खां पोइ, जेकॾहिं हुकूमत अहलियत जो मुज़ाहिरो करे हा, पहिरें कलाक में कातिल गिरफ़्तार थी वञनि हा, त पोइ इन क़िस्म जी सूरत पैदा न थिए हा। या FIR कटण जे लाइ बि माण्हुनि खे सॼी राति रोड ते बीहणो थो पवे त FIR बि दाख़िल थिए। उनखां पोइ कराची जे अंदरि अञा ताईं अॼु जी रिपोर्ट इहा आहे त रोड ते 200 दहशतगर्द कलाशन कोफूं ऐं मशीन गनूं खणी वेठा आहिनि। पुलिस ऐं ॿिया लॉ एनफोर्समेंट जा इदारा उहे हुननि खे रुॻो ॾिसनि पिया,
जेसी ताईं हू सिंधियुनि जी के न्याणी जो रहो न लाइनि, कंहिंखे गोली न हणनि, कंहिंखे मथो न फाड़नि, उन वक़्त ताईं हू ख़ामोश तमाशाई आहिनि। जेकॾहिं हुकूमत इन क़िस्म जो रवैयो इख्तियार कंदी त असांखे डप जे पाछे में रहण ते मजबूर कंदी, त असीं वाज़े ॿुधाइण था चाहियूं त असां कंहिं डप जे पाछे में रहण जे लाइ तयारु न आहियूं। ही हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। असां हेॾे वॾे बेदाद खां पोइ बि जेको कराची में बेदाद थियो, उन खां पोइ पंहिंजी क़ौम खे पुरमन रहण जी अपील कई आहे। ऐं सॼी सिंध जे ही एक्शन कमेटी सॼी सिंध जे उन्हनि नौजवाननि खे साराहे थी जिन पंहिंजे हक़ जे लाइ एहजाज त कयो, रोडनि ते निकिता, मुज़ाहिरा कयूं, रातियूं जाॻिया, पर किथे को गोली जो ठका न कयो, को डंडो हणी पत्थर हणी कंहिंजो मथो न फाड़ियो। इहा ई ॻाल्हि सिंधी शौर जे सियासी शौर जी निशानी आहे त असां छुड़वाग न आहियूं, असां दहशतगर्द न आहियूं, ऐं असां पंहिंजे मर्ज़ी जे तइ कयल फ़ैसिले में पोयां हलंदासीं, कंहिंजी मर्ज़ी ऐं डिक्टेशन ते न हलंदासीं। इन करे पहिरीं हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त हू लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे, पोइ पश्तून क़यादत जी ज़िम्मेवारी आहे त जिन माण्हुनि 50 साल पाकिस्तान जे अंदरि तारीख़ में, 75 सालनि जी तारीख़ में घटि में घटि 50 साल जेको आहे असांजा जमहूरी तहरीकुनि में गॾु रहिया आहिनि, असांजा क़ौमी हक़नि जी तहरीकुनि में गॾु रहिया आहिनि, ऐं आख़िरी जेको इताद पूनम हो उन में गॾु रहिया आहिनि। उहे पंहिंजे उन मौक़िफ़ जो भरम रखंदे सिंधियुनि जे इन अहसास ऐं जज़्बे जी यानी कि इज़त ऐं मान ॾियनि त असां चाहियूं था त जेके बि गैर मुल्की आहिनि उहे सिंध छॾनि। अफ़गान पनाहगीर हुजे, छो जो अफ़गान पनाहगीर त आयो ई सियासी मक़सदनि जे करे हिते पनाह जे लाइ हुयो। 1979 में रूस जे अफ़गानिस्तान में अचण ऐं इनकलाब सौर जे नतीजे में आयो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त उन्हनि खे वापसि पंहिंजे ॻोठ मोकिले, उते अफ़गाननि जी हुकूमत क़ाइमु थी वई आहे, उन्हनि खे वापसि होॾे मोकिले। पोइ बर्मी बंगाली आहे, उन्हनि खे कढे, पर हुकूमत शर्मिंदगी जो बेशर्माई जो मुज़ाहिरो करे उन्हनि जी कानूननि खे रेगुलर करण जा बिल भई पास करे। आहे को शर्म जो मक़ाम त हिकिड़े पासे 5 करोड़ इंसान चवनि था त ही गैर मुल्की था निकिरो, असांजे मथां दबाए, दहशतगर्दी आहे, ख़ौफ़, आम ज़िंदगी जी शयुनि जी अणाथ आहे। हुकूमत इहो बैनुल अक़वामी फोरमनि सां, UN सां, ॿियनि सां मिली अहिड़ो इंतज़ाम करण जे बजाए अफ़गानिस्तान जे इशू ते चवे थी त असांखे फंड ॾियो, त अञा पेट में विझनि रिश्वतूं खाइनि, ऐं ॿियनि खे जेको आहे उते कची आबादियूं सिंधी या क़दीमी ॻोठनि खे रेगुलर करे उन्हनि खे मुंज़िम तरीक़े सां हिते आबाद कयो पियो वञे। इहा सिंध दुश्मनी आहे। असां पीपल्स पार्टी जे इन अमल खे सिंध दुश्मनी सम्झूं था, सिंध सां गद्दारी जे मुतरफ़ इन खे करार ॾियूं था। इन करे पश्तून क़यादत पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करे, पंहिंजे पश्तून बिरादरी खे सम्झाए त सिंधियुनि खे ईअं ई बाज़ार जो खाज न सम्झो वञे त कलाशन कोफूं खणी टोला वठी तव्हां असांजे घरनि ते, मिल्कियतुनि ते हमला कयो, या कराची में ख़ासि तौर ते रोज़ी कम है, हम आपको वेलकम किया, आप यहाँ रोजगार कर रहे हैं, लेकिन ये किसने आपको हक दिया कि आप यहाँ वोट दाखिल करें, या आप नस्ल परस्ती को हवा दें, या लोगों को मारें और कत्ल करें और दहशतगर्दी फैलाएं? ये आपका इखलाकी जिम्मेवारी होनी चाहिए कि आप अपने लोगों को बताएं कि आपको वोट डालना है तो वाना वजीरिस्तान बाजोड़ में डालें, पेशावर और मर्दान में डालें। यहाँ वोट की सियासत पे मुकम्मल इख्तियार हक जो है वो सिंध का है। जब ऐसी सूरत पश्तून की आदत पैदा करेगी तो यहाँ भाइयों की बरादराना फिजा होगी, पुरअमन फिजा होगी, और हम दायमी तौर पे बहुत लंबे अरसे तक भाइयों की तरह रह सकेंगे। ॾिसो अॼो जो क़ौमी पधरनामो आहे, उन क़ौमी पधरनामे में वाज़िह ॻाल्हि लिखियल आहे त सभु परॾे ई हितां कढो, ऐं ॿाहिरियां जेके ॿियनि सूबनि जा माण्हू आया आहिनि तिन खे हिते रोज़गार जो त इख्तियार आहे, पर उनखे प्रॉपर्टी ख़रीद करण जो, हिते वोट दाख़िल करण जो हक़ न आहे। बदनसीबी सां इहा आहे त हिते अफ़गाननि प्रॉपर्टियूं ख़रीद कयूं, उहे लैंड ग्रैबिंग ऐं कब्ज़ो पिया कनि, उहे मनुष्यात फरोशी था कनि, उहे हथियारनि जी स्मगलिंग था कनि। हू न फ़क़ति असांजे अमन अमान ऐं असांजे मईशत ते बार आहिनि, पर हिनमहिल असांजे जे डेमोग्राफी जे लाइ, असांजे वजूद जे लाइ ख़तरो आहिनि। उनखे फौरी तौर ते ॿाहिरि कढे, इहा ज़िम्मेवारी
वफाकी हुकूमत या वफाकी हुकूमत में शहबाज शरीफ, वफाकी हुकूमत में बिलावल जरदारी वेठा आहिनि, उनखे ॿाहिरि कढनि। सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त सभु डोमिसाइल रद्द करे, PRशू रद्द करे। हिनमहिल बि कराची पुलिस में अफ़गाननि खे खयो वियो आहे ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे खयो वियो आहे। फौरी तौर ते सिंध पुलिस में जेका गैर मुल्किन ऐं धारियुनि जी भर्ती थी आहे उहा ख़तमु कयो। ॿी अॼु हिन इजलास हिकिड़ो ॿियो उसूल तय कयो आहे, उहो बुनियादी तरह अॼु सिंध हुकूमत जा वज़ीर उन्हनि राब्तो कयो त सर्किट हाउस में मीटिंग आहे 5 बजे। असां तयार में FIR असांजे घरनि ते छापा, सॼी सिंध में क्रैक डाउन आहे। कॉम्प्रस्ट वर्कर बेटनि लाइ ॿाहिरि निकिरे, पीपल्स पार्टी FIR कई। कॉम्प्रस्ट वर्कर बहरिया टाउन ऐं गैर मुल्कनि जे लाइ रोडनि ते निकिरे, ज़मीनुनि ते कब्ज़नि जे ख़िलाफ़ ॿाहिरि निकिरूं। असां ते दहशतगर्दी जूं FIR, जेके क्लाशनियूं खणी माण्हू मारनि ऐं पुलिस ऐं रेंजर्स तमाशाई बणिजे, इन में सिंध हुकूमत मुलविस आहे सॼी कार्रवाई में। ऐं सिंध जे माण्हुनि जी ज़िंदगियुनि जो तहफ़ुज़ करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। रियासत उन्हनि जो तहफ़ुज़ पई करे जेके अफ़गानिस्तान जो झंडो खणी बीठा आहिनि, उन्हनि सां रियासत बीठी आहे ऐं उन्हनि सां सिंध हुकूमत बीठी आहे जेके कराची जे अंदरि हथियार खणी बीठा आहिनि। हिकु बि अफ़गान ऐं पश्तून जी ट्रक खे पत्थर न लॻो, कंहिं दुकान खे बाहि न आहे लॻी। इहो असांजो क़ौमी रवादारी जो रवैयो आहे, इहो असांजो माणपो आहे। ऐं ॿिए तरफ़ असांखे धमकियूं ऐं दादागिरी ऐं ख़ौफ़ पैदा था कनि, सो हिन ख़ौफ़ खां न डिॼंदासीं। 21 तारीख़ ते हैदराबाद में मुश्तरका इहो अगस्त जो जलसो आहे जंहिंमें सिंध जे माण्हुनि खे, सॼी सिंध खे अपील आहे त शरीक थियनि ऐं क़ौमी वर्करनि ऐं सिंध जे माण्हुनि खे ख़राज आहे त हुन पुरमन असांजी जदोजहद में साथ ॾिनो ऐं धारियुनि खे चयो अथनि त धारिया सिंध छॾे वञनि, ही सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। आया साहब, अगर सिंध हुकूमत तव्हां सां सिंध एक्शन कमेटी सां राब्तो करे थी, तव्हां सां मुलाक़ात थिए, छा सिंध एक्शन कमेटी सिंध हुकूमत जे नुमाइंदनि सां मुलाक़ात कंदी हिन मामले ते? अच्छा, इन सिलसिले में सिंध हुकूमत राब्ता कया आहिनि मूंसां, ज़ैन शाह साहब सां, डॉक्टर कादिर मक्सी साहब सां, रियाज़ चांडियो साहब सां, ॿियनि दोस्तनि सां, ऐं 3 ॾींहंनि खां हुननि जा राब्ता आहिनि त बाबा हाज़िर अमन अमान लाइ असांखे हुननि खां वधीक ॻणती आहे। हुननि खे जे ॻणती हुजे हा त अमन अमान कराइण लाइ पुलिस खे हरकत में आणींदा, असांखे हुननि खां वधीक ॻणती आहे। हुननि लाइ उहो इक़्तिदार जो मामिलो आहे, असां लाइ असांजे वतन ऐं असांजे किरोड़े माण्हुनि जो मामिलो आहे। पर हिकिड़े पासे क़ौमी कारकुन गिरफ़्तार थियनि, हिकिड़े पासे माण्हुनि जी इज़तुनि ऐं माण्हुनि जे हयातियुनि ते कराची में ख़तरा लामारा ॾींदा हुजनि ऐं पुलिस ऐं ॿिया लॉ एनफोर्सिंग इदारा उन्हनि खे रोके न सघनि जेके परॾेही झंडा खणी बीठा आहिनि। उन में हुननि सां ॻाल्हियुनि जे हवाले सां हिननि सॼी क़यादत जो गॾियल फ़ैसिलो आहे त पहिरीं हू उहे माण्हू गिरफ़्तार कनि जेके हिन सॼे मामले में मुलविस हुआ। FIR थियनि उन्हनि ते, जिन कराची में सोराब ॻोठ ते अलकरम ते इहे वाक़िया कया आहिनि, उन्हनि ते FIR दर्ज थियनि। सिंध हुकूमत हिकिड़ी फौरी कमेटी ठाहे जेके समूरा कूड़ा डोमिसाइल, कूड़ियूं PRCयूं, कूड़ा शनाख्ती कार्ड उहे रद्द करे, समूरनि क़ौमी कारकुननि ते दाख़िल केस कूड़ा वापसि वरिता वञनि, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। इहा थींदी सिंध हुकूमत पारां हिकिड़ी ख़ैर सगाली जो क़दम। इहो क़दम खणनि, पोइ वरी हिन सॼी क़यादत सां राब्ता कनि, पोइ ॿीहर वीचारे सघनि था। साईं रियाज़ चांडियो साहब, साईं इजलाल महमूद शाह, साईं कादिर मक्सी साहब, हीउ जेको वाक़ियो थियो आहे बिलावल काका वारो, उन खां पोइ जेका सिंध उथी आहे, सॼी जेके सिंध में एहतजाज धरना थिया आहिनि, इहे उन वाक़िए जे रद्द अमल में पाण ई थिया आहिनि, ऑटोमेटिक थिया आहिनि। उन में जेके बि सिंध एक्शन कमेटी में ही पार्टी वेठियूं आहिनि, उन्हनि मां को बि कारकुन न हो। इवन जेको हीउ जाम शोरे में थियो, उन में 2-3 हज़ार छोकिरा हुया, उन्हनि जी असां कवरेज कईसीं। उन में हीअ जेके पार्टियूं मौजूदु आहिनि, उन में को बि उन्हनि जो को बि कारकुन मौजूदु न हो। त हाणे हीउ जेको अॼु सिंध एक्शन कमेटी इजलास थियो आहे, उन में तय थियो आहे त हीअं थींदो। सिंध एक्शन कमेटी केतिरी पुरुमीद आहे त जेको आहे सो हिन ते जेको आहे आम माण्हू आहिनि, जेके आम सिंधी आहिनि, उहो हिन ते जेको आहे सो हिन फ़ैसिले खे एक्सेप्ट करे जेको आहे उन ते अमल कंदा, केतिरी पुरुमीद आहे? असां सिंध एक्शन कमेटीअ में गॾियल हिकमत अमली असांखे हाणे जेका बि हिकिड़ी पार्टी जी कंदी, जेको तय कनि था असां उहो ई कंदासीं। तय कयो आहे तेसीं ताईं हुन सां ॻाल्हियूं न थींदियूं, जेसीं ताईं कुझु फ़ैसिला असीं पुरअमन नमूने सां वधूं पिया, पाण सलामत कयूं पिया ऐं सिंध जो गॾियल आहे अमल। असां अगस्त जेको 21 अगस्त ते एतिजाजी पिया कयूं त सिंध मां घारियां माण्हू कढो। उन्हनि घारियुनि में अकेला अफ़गानी कोन्हे, अफ़गानी आहिनि, बंगाली आहिनि, बर्मी आहिनि,
बाक़ी सभु आहिनि सभिनी क़ौमुनि जा हीअं असांजे लाइ सिक्योरिटी थ्रेट आहे हीअं असांखे तहफ़ुज़ कोन्हे ॿाहिरिनि माण्हुनि खां तहफ़ुज़ कोन्हे असांखे हाणे आयाज़ ॾिसो साहब मां हिन में एडिशन कयां हिकिड़ी ॻाल्हि त सुवाल इहो आहे त जेके नौजवान निकिता असीं उन्हनि खे शाबाशी ॾिनी आहे छाजे लाइ निकिता बिलाल काका जे खून सां इंसाफ़ लाइ FIR थी माण्हू गिरफ़्तार थियनि पिया हाणे हुनजी मुस्तक़िल जी ज़िमेवारी आहे त माण्हुनि सॼी क़ौम खे जाॻाए रखो ऐं हीअ जेके बि धारी आबादकारी ऐं इन सॼे सूरत जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी सुभाणे जेको सियासी लाइमल कंदी उनमें भरपूर तरीक़े सां शिरकत करे सिंध खे कामयाबी ॾियारियो सिंध खे कामयाबी फ़र्द ज़रूर इंफरादी टोला कोन ॾींदा पर सियासी पार्टियूं ॾियारे सघनि थियूं इन करे सियासी पार्टी सां जुड़ी वञो अकेले कुझु न थींदो आयाज़ साहब हीउ जेको वाक़ियो थियो आहे बिलावल काका वारो उहो जो सुपर सलाद में होटल जा जेके मालिक आहिनि उहे आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा हाणे जेको हिते ॻाल्हि हले पई त जेकॾहिं सिलेक्शन कमेटी असां चऊं था त अफ़गाननि खे जेको आहे सो कढियो वञे ॿिया जेके पठाण आहिनि हिते उहे असांजा ॿाहिरि न वेठा आहिनि पर हीउ जेको वाक़ियो थियो आहे हुन सॼे वाक़िए में न सिर्फ़ु अफ़गानी पर हिते रहंदड़ जेके पठाण आहिनि असीं हुनजा ख़ुदि गवाहियूं त उहे बि उन्हनि सां गॾिजी विया आहिनि सॼे वाक़िए में उन्हनि बि जेका आहिनि सो जेके पुठि जो वाक़िया थिया या विगड़ थिया उन्हनि में उहे गॾु आहिनि उन ताईं कीअं कजे त कहिड़ा हिते रहंदड़ आहिनि कहिड़ा ई अफ़गानी आहिनि अॼु सिंध एक्शन कमेटी जे इजलास में ॿ बुनियादी ॻाल्हियूं तय थियूं आहिनि डिस्कस थियूं आहिनि हिकिड़ी त इलीगल इमिग्रेंट्स आहिनि गैर क़ानूनी पनाहगीर ॿियनि मुल्कनि खां आहिनि उन्हनि लाइ त असीं कोन था चऊं असांजो त अॼु इजलास थियो आहे न हीअ त सिंधी 1947 खां चवनि था 1954 खां पोइ जेके आया उन्हनि जे बारे में सिंधी पॉलिसी आहे पर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चयो सुप्रीम कोर्ट चवे थी त कढो इलीगल इमिग्रेंट्स मुल्क असां ते न सॼे मुल्क जे इकोनॉमी ते बोझ आहिनि पाकिस्तान पाण मुआशी बहरान में आहे ॿिए पासे तव्हांजा अॻूणा ऐं मौजूदा वज़ीर आज़म सभु चवनि था त उन्हनि खे वापसि मोकिलियो टे पासे तव्हांजा लॉ एनफोर्सिंग इदारा तव्हांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ चई चुको आहे त अफ़गाननि खे वापसि मोकिलियो ॿियो पासो आहे इकनॉमिक माइग्रेंट्स जो जेके मुआशी कमनि कारनि लाइ ॿियनि सूबनि मां अचनि उन्हनि लाइ अॼु सिंध एक्शन कमेटी मुतालबो कयो त बाबा उहे जेके इकनॉमिक माइग्रेंट्स आहिनि से त दुबई बि वञनि था न पाकिस्तानी वञनि था दुबई वञनि था पाकिस्तानी वञनि था कतर अमेरिका वञनि था बर्तानिया वञनि था पोइ जीअं लहनि था दुबई में अमेरिका में मलेशिया में लहण शर्त उन्हनि खे वोटर जो हक़ थो मिले उन्हनि खे डोमिसाइल ऐं पासपोर्ट ऐं PR जो मिलनि छा उहे उते वेठा आहिनि वर्क परमिट ते वेठा आहिनि उनखे वोट जो कोई इख़्तियार कोन्हे उन्हनि मक़ामी का बि शनाख़्ती आइडेंटिटी कान्हे त असांजो मुतालबो इहो आहे त जेके इकनॉमिक इमिग्रेंट्स अचनि था उहे हिते कारोबार कनि था रोज़गार कनि था पहिरीं ॻाल्हि त उन रोज़गार उन्हनि वटि बोरियुनि ऐं आवाखाननि ऐं काठियावाड़ी मेमणनि वांगुरु हुजे जेके कारोबार कनि था सिंध जा हुआ उन्हनि वटि बंदूकूं त कोन पयूं आहिनि अंदरि जो मेडिकल स्टोर ते गोरी गोरो पोयां बंदूक खणी माण्हू मारे छॾे तंहिंजे करे जेके कारोबारी आहिनि उहे पुरअमन हुजनि उन्हनि वटि जथा न हुजनि उन्हनि वटि असुल न हुजे ॿी ॻाल्हि त उन्हनि खे डोमिसाइल PRCयूं शनाख़्ती कार्ड ऐं वोट जो हक़ न हुजे वोट जो हक़ उहे के इलीगल इमिग्रेंट त आहिनि कोन उन्हनि जो पंहिंजो वतन आहे उते वोट जो हक़ हुजेनि दुकान हलाए उते वञी वोट ॾियनि तंहिंजे करे इहे ॿई मुतालबा वाज़े लफ़्ज़नि में कया आहिनि पर हाणे सवाल रुॻो मूंखां या असां दोस्तनि खां थियनि लाल शाह साहब मौजूदु आहे ख़ालिद जुनेजो साहब मौजूदु आहे ज़ैन शाह साहब मौजूदु आहे मसरूर शाह ॿिया दोस्त मौजूदु आहिनि उहे बि ॻाल्हाइनि जेके इनमें मुहाजिर दावा कंदा त सिंध जेको सूबो आहे हिन असांखे अलॻि कयो वञे ऐं कल्ह अॻवाननि जेको कराची में अफ़गानिस्तान जो झंडो चाढ़े उन्हनि इहा दावा कई त कराची असांजी आहे छा असांजी सिंध भला एतिरी निधण की आहे छा जो जेको ॿाहिरियों अचे उहो दावा करे त माना असांजी सिंध आहे असांजो सूबो आहे इन जे बारे में तव्हां छा चवंदा ॾिसो न इहो हितां जे हुकुमरान इहा हुकुमराननि जी सिंध दुश्मनी आहे जो सभिनी धारियुनि ऐं ॿाहिरिनि गैर मुल्की माण्हुनि खे एतिरो ताक़तवर कयो अथनि जो उहो असांजी गादी जे हंध ते अफ़गानिस्तान जो झंडो झूलाए ऐं उहे चवनि त हे असांजो हिसो आहे अफ़गानिस्तान वारनि जो हिसो काबुल आहे ओॾां हलिया वञनि असांखे बहसियत अफ़गान क़ौम उन्हनि जो एतिराम आहे पर हिते गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी कंहिंखे करणु न ॾींदासीं मनुष्यात फरोशी करणु न ॾींदासीं हितां निकिरी वञनि ऐं हितां जा मक़ामी पश्तून जेको मौक़ुफ़ पेशावर में था चवनि त हिते अफ़गानी न हुजनि जेको मौक़ुफ़ कोयटा में चवनि था अफ़गानी न हुजनि पर हिते उहे अफ़गाननि सां गॾु पीपुल्स पार्टी हिननि जी सभिनी जी सहूलियत